त आईटी छा है ऐं इन जी इम्पोर्टेंस छा है असांजे लाइ? ठीकु आहे। जीअं त मुंहिंजो जेको सॼो तालुक जेको आहे न आईटी सां ई रहियो आहे ऐं मूं पंहिंजो कैरियर जो आईटी बेस्ड ट्रेनर ही स्टार्ट कयो हो। त मुंहिंजी जेका आईटी जी अंडरस्टैंडिंग जी जेका वजह हुई न आईटी में अचण जी, उहा असल में इहा हुई कि जीअं असां ॾिसंदा हुआसीं त हिकिड़ो टाइम हो त हुनर खे इलाही वैल्यू ॾिनी वञे थी हर दौर में। जी ऐं पर इहो सम्झणु ज़रूरी आहे त हर दौर में हुनर अपडेट थिए थो। जी हिकिड़ो टाइम हो जंहिंमें तव्हांखे अगरि काठी जो कमु अचे थो, तव्हां सुठो रंग करे सघो था, तव्हां सुठी शयूं ठाहे सघो था, तव्हां लोल सां सुठो कमु करे सघो था, त तव्हांखे वधीक जॉब ऐं अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं हुयूं। बिल्कुलु हाणे दौर बदिली वियो आहे। उहो ई साॻियो जेको हुनर आहे उहो हाणे इंटरनेट ते ऐं ऑनलाइन ऐं कंप्यूटर ते अची वियो आहे। त इहो जेको सभु कुझु सिस्टम हले थो इनखे असां आईटी जो सॾियूं था। त जेको बेसिकली अगर चऊं सिंपली उनखे आइडेंटिफाई कयां त सिंपली आईटी इज़ तव्हांजो जेको हुनर जी तब्दीली आहे टेक्नोलॉजी की तरफ। सही टेक्नोलॉजिकल हुनर खे मतलब त इहो सॼो असांजो आईटी बेस्ड ई आहे। सही। ऐं तव्हां जेको आहे सो ॿुधायो त आईटी जी ट्रेनिंग जेके तव्हां ॾींदा आहियो उनमें तव्हां छा सेखारींदा आहियो माण्हुनि खे, उन्हनि जी कैपेसिटी बिल्डिंग कहिड़े तरीक़े सां हूंदी आहे ऐं उन सां गॾु गॾु तव्हां इहो बि ॿुधायो त आईटी जो जेको स्कोप आहे उहो स्पेसिफिकली पाकिस्तान में सिंध में कीअं आहे? ठीक है। अच्छा हाँ, आईटी इज बेसिकली समथिंग जेको तव्हां खे सॼी दुनिया सां गॾु थी रखे, ठीक आहे, कनेक्टेड रखे थी। जी ऐं उन लाइ तव्हांखे आईटी जी सम्झ हुजणु ऐं आईटी खे सम्झी करे उन खे बहितर तरीक़े सां कमु करणु इहो ज़रूरी आहे। हाणे मुंहिंजो जेको ट्रेनिंग रहियूं आहिनि जेके बि आईटी बेस्ड या स्किल्स बेस्ड ऐं बेसिकली चवंदा त आईटी स्किल्स बेस्ड जेके बि ट्रेनिंग कयूं आहिनि उहे सभु बेसिक खां स्टार्ट वठंदा आहियूं त तव्हां पंहिंजे कम खे मैनेज कीअं करे सघो था सवले तरीक़े सां ऑनलाइन शयुनि में, ऑनलाइन जेके बि टूल्स अचनि था, जेके तरीक़ा अचनि था, या जिते तव्हां फ्रीलांसिंग स्टार्ट करे सघो था। ऐं उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते चवंदा आहिनि त जीअं मतिलबु शयूं थींदियूं वञनि, जीअं हाई लेवल थींदा वञनि था त तव्हां जीअं जीअं सिखंदा वेंदा इहा हाई लेवल ते वेंदो वियो। त बेसिकली जीअं स्टार्ट त हिकिड़ा गूगल जा टूल्स अचनि था, गूगल शीट्स अचे थो, गूगल एप्स अचे थो, उन्हनि खे सम्झणु सिखणु ऐं उन्हनि ते बहितर तरीक़े स्मार्टली वर्क करणु। असांजो मुंहिंजो मोटो इहो रहंदो आहे त तव्हां जेके बि स्टूडेंट्स आहिनि स्पेशली पंहिंजे स्टूडेंट लाइफ में यूनिवर्सिटी लाइफ में इहो सिखनि त हिननि टूल्स जे ज़रिए उहे पंहिंजे पाण खे स्मार्ट कीअं ठाहे सघनि था ऐं जेको कमु 3-4 कलाक जो आहे उहो अधु कलाक में या 15 मिंटनि में कीअं थी सघे थो। हिन में हिकिड़ी ॿी शइ एड बिकॉज़ जीअं जीअं दौर मटिजे थो आईटी इलाही जल्दी इवॉल्व थिए थी, अपग्रेड थिए थी, त हुन में एआई जो बि कॉम्पोनेंट अचे थो। हाणे एआई ते कमु करणु इलाही ज़रूरी थी पियो आहे। त इहे कुझु शयूं आहिनि जिन जी ट्रेनिंग, कैपेसिटी बिल्डिंग ऐं सभिनी खां पहिरीं माइंडसेट ॾियणो हूंदो आहे। तव्हां सम्झो त अॻिली शइ कीअं करे थी, पोइ हुनखे तव्हां पंहिंजे फ़ाइदे लाइ कीअं इस्तेमालु करे इहा कैपेसिटी। बिल्कुलु जी। अच्छा अगर मूंखे जी प्लीज बच्चों जी